पाकिस्तान क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान शाहिद आफरीदी जी न्याणी अंशा ऐं नौजवान फास्ट बॉलर शाहीन शाह जी शादीअ जी ख़बरुनि जो जिथे किथे चर्चो आहे। शाहिद आफरीदी ऐं शाहीन शाह जो तालुक पाकिस्तान जे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा सां आहे। ॿिन्ही रांदीगरनि में हाणे रिश्तो साथी रांदीगर, सीनियर ऐं जूनियर क्रिकेटर मां हिकु विख अॻिते वधंदे ख़ानदानी एहतराम में तब्दील थी चुको आहे। हीउ रिश्तो उन करे बि अनोखो आहे जो क्रिकेट जी दुनिया में सहुरो ऐं नाठी हिक ई वक़्तु क्रिकेट फील्ड में मुतहरिक नाहिन रहा। शाहिद आफरीदी ऐं शाहीन आफरीदी ॿई पाकिस्तान सुपर लीग जो हिसो रही चुका आहिनि, पर छा क्रिकेट जी दुनिया में इन खां अॻु हिक क्रिकेटर कंहिं ॿिए क्रिकेटर सां रिश्तो जोड़ियो आहे? हिन रिपोर्ट में असां अहिड़नि क्रिकेटरनि जो ज़िक्र कंदासीं जेके पाण बि क्रिकेटर हुआ ऐं संदनि रिश्ता बि क्रिकेट खानदान सां जुड़िया। पाकिस्तान जे लेजेंडरी लीग स्पिनर अब्दुल कादिर पंहिंजी धीउ जो संग हिक टेस्ट क्रिकेटर खे ॾिनो हो। अब्दुल कादिर जो नाठी को ॿियो न पर अकमल खानदान जो सपूत उमर अकमल आहे। क्रिकेटर उमर अकमल जे ई वॾे भाउ कामरान अकमल जी बि शादी हिक क्रिकेटर खानदान में थियल आहे। अॻूणो टेस्ट क्रिकेटर मोहम्मद इलियास संदसि सहुरो आहे। मोहम्मद इलियास जी ॿियो नंबर न्याणीअ जी शादी हिक ॿिए टेस्ट क्रिकेटर इमरान फरहत सां थियल आहे। अहिड़ीअ रीति इमरान फरहत ऐं कामरान अकमल हिक ॿिए जा संडू ऐं मोहम्मद इलियास संदन सहुरो आहे। अॻूणे कप्तान इमरान ख़ान जे कप्तानी वारे दौर में मंसूर अख्तर खे टीम जो ज़रूरी हिस्सो समझो वेंदो हो। हुन फर्स्ट क्लास क्रिकेट में त कई रिकॉर्ड ठाहिया, पर आलमी मुक़ाबलनि में खेसि उहा कामयाबी न मिली सघी। मंसूर अख्तर जी न्याणी टेस्ट क्रिकेटर फवाद आलम जी घरवारी आहे। 80-90 जे दहाके में पाकिस्तानी क्रिकेटर सलीम मलिक ऐं एजाज अहमद कई मैचुनि में क़ौमी टीमुनि जी फतह लाइ अहम किरदारु अदा कयो। सलीम मलिक टेस्ट ऐं वनडे क्रिकेट में पाकिस्तान जी क़यादत बि कई, पर हिते इहा ॻाल्हि ज़िक्र जोगी आहे त सलीम मलिक ऐं एजाज अहमद जूं घरवारियूं सॻियूं भेनर ऐं ॿई रांदीगर हिक ॿिए सां संडू आहिनि। पाकिस्तान क्रिकेट टीम जे मशहूर बैटर सईद अनवर आलमी सतह ते पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। अॻूणो फास्ट बॉलर सरफराज नवाज संदसि भेणीवो हो। सरफराज नवाज बाद में पहिरीं घरवारी शुगफ्ता खे छॾे फिल्म स्टार रानी सां शादी कई हुई। क्रिकेटरनि जो क्रिकेट खानदान में शादी करणु रुगो पाकिस्तान ताईं महदूद न आहे, समूरी दुनिया में अहिड़ा खोड़ मिसाल मिलनि था। इन ॾिस में अॻूणे भारतीय कप्तान ऐं लेजेंडरी बैटर सुनील गावस्कर जी भेण कविता जी शादी क्रिकेटर गंडप्पा विश्वनाथ सां थी हुई। उन खां सवाइ अॻूणे भारतीय क्रिकेटर सैयद किरमानी पंहिंजी न्याणीअ लाइ सैयद आबिद अली जी पुट जो रिश्तो क़बूल कयो हो। बांग्लादेशी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान ऐं विकेट कीपर बैटर मुशफिकुर रहीम ऐं ऑलराउंडर महमूदुल्लाह बि क्रिकेट जी मैदान खां हिक ॿिए जा मिट बणिया। मुशफिकुर रहीम जी भेण जी शादी महमूदुल्लाह सां थी ऐं इहे हू ॿई पंहिंजी टीम जी नुमाइंदगी करण सां गॾोगॾु हिक ॿिए सां माइट बि बणिजी विया। इंग्लिश बैटर मार्क बिचर जो शुमार अहिड़े क्रिकेटरनि में थींदो हो जन रिटायरमेंट खां पोइ पंहिंजे तबसरनि ज़रिए शोहरत हासिल कई। कंहिं वक़्तु हू अॻूणे इंग्लिश रांदीगर मिकी स्पोर्ट जो नाठी ऐं अॻूणे इंग्लिश कप्तान एलिक स्टोर्ट जो भेणीवो रही चुको हो। कुझु क्रिकेटरनि पंहिंजे जीवन साथी जी चूंड लाइ सरहदूं बि ओरांगे छॾियूं हुयूं। इन हवाले सां ऑस्ट्रेलवी क्रिकेटर ऐं अॻूणे कोच डेरिन लेमन जी शादी इंग्लिश क्रिकेटर ग्रेग वाइट जी भेण एंड्रिया सां थी। न्यूज़ीलैंड जे जारिहाणे बैटर नेथन ऑस्टिल ऐं ग्रेग मिक कई मैचुनि में न रुगो कीवी टीम खे फतह ॾियारी, पर हिक मौके ते टेस्ट क्रिकेट में तेज़ तरीन डबल सेंचुरी जो रिकॉर्ड बि नेथन ऑस्टिल वटि हो। ॿिन्ही रांदीगरनि जूं शादियूं ॿिनि भेनरुनि सां थियूं ऐं इन हिसाब सां ॿई हिक ॿिए सां संडू आहिनि।